अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे बाद मौसम खुशगवार। औरंगी टाउन में बरसात दौरान घर की भित किरण सबबि माउ ॿिनि ॿारनि समेत दॿिजी फौत। पिथोरो वेझो घर जी छित किरण सबबि हिकु ॼणो दॿिजी फौत। 2 औरतूं ज़ख़्मी। मौसमियात खाते पारां सिंध में 11 सितंबर ताईं बरसात पवण की अॻकथी। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठ नेशनल एक्शन प्लान ते अमल दरामद जो जाइज़ो वठण लाइ एपेक्स कमेटी जो इजलास। वॾे वज़ीर मुराद अली शाह समेत चइनी सूबनि जा वॾा वज़ीर, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया शरीक इजलास के नेशनल एक्शन प्लान ते अमल दरामद बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सां अमरीकी CIA सरबराह विलियम जोसेफ बर्न्स जी अहम मुलाक़ात। खुशहाल अफ़गानिस्तान ऐं काबुल में अमरीका की वापसी। पाकिस्तान की वाखाण। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की PTM ऐं नून लीग ते तनक़ीद। अपोजिशन इताद के हुकूमती सहूलतकार ऐं मुनाफ़िक करार ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां हुकूमत ख़िलाफ़ लॉन्ग मार्च जो ऐलान कयो त अवां पुठिते हटी विया। अवां न रुगो मुफ़ाहिमत चाहियो था न मुज़ाहिमत, रुगो मुनाफ़िकत पिया कयो। मौलाना फज़लुर रहमान PTM के नुक़सान जो ज़िम्मेवार बिलावल भुट्टो ज़रदारी के करार ॾेई छॾियो। PTM सरबराह चयो आहे त असांजे सिफ़र में मीर जाफ़र ऐं मीर सादिक हुअण सबबि PTM के नुक़सान पहुतो। पीपल्स पार्टी असांजी ॻाल्हि मञे हा त हीअ हुकूमत न हुजे हा। आल सिंध IHS नवाब शाह जे मुलाज़मनि पारां मुलाज़मनि के बरतरफ़ करण ख़िलाफ़ ऐं पंहिंजे मुतालिबनि जी मंजता लाइ ज़हूर गोरजानी, ज़ाकिर लुंड, बाबर लाशारी, शाहिद हुसैन अलाह रखियो बमरो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त असां नवाब शाह जा तक़रीबन 1000 मुलाज़िम आहियूं जेके गुज़िरियल 4 सालनि खां सिंध जे ॾोराहनि इलाइक़नि में पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾियूं पिया। उन बावजूदि असांखे पघार नथी मिले। हुननि चयो त IHS जो सिहत खाते सां 10 सालनि जो मुआहिदो हो जॾहिं त असांखे 4 सालनि में बरतरफ़ कयो वियो आहे। हुननि चयो त कोरोना वायरस जहिड़ी ख़तरनाक वबा में असां ड्यूटी कयूं, लेकिन असांखे कोरोना वायरस अलाउंस बि नथो ॾिनो वञे। हुननि सिहत खाते जे सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ुल पेचुओ खां मुतालबो कयो आहे त फुल फॉर बहाल करे सिहत खाते में ज़िम कयो वञे ऐं मुलाज़िमनि जो मुआशी क़त्लेआम बंदि कयो वञे। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। 25 ॾींहं अॻु कराचीअ मां शागिर्द अॻवान ज़ाकिर सैतो खे जिबरी तौर खंबे गुम करण वारे अमल ख़िलाफ़ जिस्कम जसाब नवाब शाहीन वकीलनि पारां अॼु 25 ॾींहं ते बि सरफराज मेमण, अली रज़ा ख़ासकेली, एडवोकेट सचल मुजीब माछी, एडवोकेट अला बख्श लरो, खंबे गुम कियल ज़ाकिर जो भाउ एडवोकेट साबिर सैतो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते हुननि चयो त कराचीअ मां जिबरी तौर खंबे गुम कियल शागिर्द अॻवान ज़ाकिर सैतो खे 25 ॾींहं गुज़री विया आहिनि, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि दस पतो न मिली सघियो आहे। हुननि चयो त जिबरी तौर खंबे गुम कियल शागिर्द अॻवान ज़ाकिर सैतो खे पुरअमन शागिर्द आहे जेको कंहिं बि गैर क़ानूनी सरगर्मियुनि में मुलविस न आहे। जेकॾहिं मथस को केस आहे दाख़िल आहे त उनखे कानून मुताबिक़ उनखे अदालत में पेश कयो वञे। डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद आमिर हुसैन पामर चयो आहे त अक़लियती बिरादरीअ जा माण्हू पाकिस्तान जा बराबरि जा शहरी आहिनि। उन्हनि खे पिणु बराबरी जा हक़ हासिल आहिनि। अक़लियती बिरादरीअ जे मसइलनि जे हल करण लाइ हर मुमकिन क़दम खयां वेंदा। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन अॼु दरबार हाल में अक़लियती बिरादरीअ जे नुमाइंदनि सां सॾायल इजलास जी सदारत कंदे कयो। ड्यूटी कमिश्नर वधीक चयो त सरकारी इदारनि में मिनियाटी कोटा में ऐं मेरिट जे बुनियाद ते बासलाहियत नौजवाननि खे तालीम ऐं नौकरियूं फ़राहम कयूं पियूं वञनि, जॾहिं त ज़िला इंतिज़ामिया पारां हर शहरीअ जे हक़नि जे तहफ़ुज़ लाइ पिणु क़दम खयां पिया वञनि। हुन वधीक चयो त अक़लियती बिरादरीअ जे मसइलनि जे हल लाइ ज़िलाई सतह ते कमेटी क़ाइमु करे अक़लियती बिरादरीअ जा मसइला हल कया वेंदा। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।